थरकोल ब्लॉक 1 ते जेके कम कंदड़ कंपनियूं आहिनि, शेंघाई कंपनी ऐं साइनू सिंध कंपनी, उन जे मातहत जेके मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं कमु कनि पियूं, उन में हितां जा जेके मक़ामी मज़दूर आहिनि, ड्राइवर आहिनि, थोरे ॿिया जेके मज़दूर आहिनि, उन्हनि सां ज़्यादतियूं आहिनि, उहे वधी वियूं आहिनि। ही इस्लाम कोट प्रेस क्लब आॾो कुझु ॾींहं अॻु में जेका 150 खां वधीक ड्राइवर आहिनि, उन्हनि खे नेकाली ॾिनी वई आहे। उहे साॻी ड्राइवर प्रेस क्लब ते कैंप क़ाइमु करे हिन वक़्तु एहतजाज कनि पिया। असां हिननि खां पुछूं था त हू छा था चवनि। ब्लैकमेन करे कुटराए वियो, हथनि सां असांखे तार तां टिपराए करे ऐं हिकिड़े ई माण्हुनि जे करे नज़रअंदाज़ करे इहे जेके बि माण्हू तक़रीबन 150 खां मथे फ़ारिग थी चुका आहिनि। इहे वसीम अब्बास या मातली जो रहवासी आहे, प्रोडक्शन मैनेजर आहे। उन ई असांखे नाइंसाफ़ियूं ऐं न छुट्टी टाइम ते मिलण शरत, न मानी खाधो पीतो सहूलियत आहे, न पघार टाइम ते मिले थी। हक़ घुरूं था त उन ई खे नज़रअंदाज़ करे कंपनी मां धिका ॾेई कढियो पियो वञे। धरणो हलियो 2 ॾींहं वरवाई जे गेट ते, 2 ॾींहं 3 ॾींहं उन्हनि जो धरणो हलियो। 2 ॾींहंनि खां पोइ एसी साहब, हितां जो इंतज़ामिया, पुलिस, SH हुन सरज़मीन ते पहुता। एसी साहब पाण हिननि खे हिमत अफ़ज़ाई कई, आसरा ॾिनो, पकी ॻाल्हि कई त 2 ॾींहंनि अंदरि असीं तव्हांखे वापसि कंदासीं। उन्हनि सां गॾोगॾु असां बि हाज़िर हुआसीं। कल्ह वरी हिते जेको धरणो लॻो, हुन में हुननि ॿुधायो त भई असां नाजाइज़ियूं थियूं आहिनि। कल्ह वरी हिते बि उन्हनि खे पंहिंजा ख़दशा पेश कया। कोयलो असांजो, धरती असांजी, असांखे कोई हक़ न मिलियो आहे। जॾहिं हिननि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थी वियूं, AC हिननि वटि आयो, SHO हिननि वटि आयो, जॾहिं ॻाल्हि ॿोल थी, हिननि जूं ॻाल्हियूं ठहियूं त बाबा 2 ॾींहंनि में तव्हांजा असीं मुतालबा मञी करे तव्हांखे वरी असां वापसि रखंदासीं। पर हिन जो को बि मुतालबो कोन मञियो वियो आहे। हाणे हिननि छा कयो आहे, ड्राइवरनि पंहिंजी थरकोल मज़दूर यूनियन जोड़े वरिती आहे। हे चाहिनि था त थरकोल मज़दूर यूनियन जे तरफ़ां जेको असां 2 ॾींहं हिते हड़ताल कंदासीं। 2 ॾींहंनि हड़ताल खां पोइ जेकॾहिं असां वटि इंतिज़ामिया आई त भली ॻाल्हि आहे, जेकॾहिं इंतिज़ामिया न आई त असां एंग्रो मोड़ ते बिल्कुलु एंग्रो मोड़ बंदि करे उते असां 7 जी तइदाद में वेही करे हिननि कंपनी वारनि खे ॿुधाईंदासीं त असां ड्राइवर जेका आहियूं, असांजो हक़ आहे, थर जे माण्हुनि जो हक़ आहे। ड्राइवर आहियूं सभु, ऐं असां सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। असां जेको आहे पंहिंजे हिते मक़ामी आहियूं, असांजे हिते मक़ाम आहे। मुंहिंजियूं पंहिंजियूं बनियूं जेके आहिनि वेयूं आहिनि हिते। असांखे केरु पुछणु कोन आयो। अॼु 8 ॾींहं थी चुका आहिनि, असीं धरणो हाणे वेठा आहियूं, केरु असांखे पुछण लाइ तयारु न आहे। ही चवनि पिया त 10 ॾींहं अॻु में उतां जेका होंडा कंपनी जो एडमिन आहे वसीम शाह, उन हिकु ड्राइवर खे मारकुट करण ऐं उन जे एवज़ जेका असां जॾहिं एहतजाज कयो, जंहिं बैदि 150 जेके ड्राइवर आहिनि उन्हनि खे उतां निकाली ॾेई कढे छॾियो। असांखे बहाल न आहे कयो। ही चवंदा मुसलसिल असां एहतजाज कयो, इंतिज़ामिया असां सां ॻाल्हियूं करे, कूड़ा वाइदा करे असां खां एहतजाज ख़तमु करायो। पर अॼु बि जेका कंपनी आहे उहा असांखे वापसि ड्यूटियुनि ते लॻाइण जे लाइ तयारु न आहे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।